अर्जुन जी महाराज के न अहंकार थियो एक बार। चओ जय श्री कृष्ण कि मां भगवान जो भक्त आया, भगवान मूंसां अंग संग गॾु रहंदा आहिनि, मुंहिंजो भगवान रथ हलायो आहे। ये थोड़ो सूक्ष्म अहंकार अर्जुन जी के अची वियो कि मां भगवान जो सभिनीनि खां वॾो भक्त आहियां। तॾहिं हिकड़ी अर्जुन जी महाराज भगवान खां पुछियो, प्रभु साव करे भगवान खां पुछनि था, प्रभु तव्हांजो सभिनीनि खां प्रिय भक्त केरु आहे? भगवान त मनी मन चवण लगा, मुंहिंजा त सभु भक्त प्रिय आहिनि मूंखे। मुस्कुराए करे ॾिसण लगा अर्जुन जी महाराज के, त सम्झी विया अच्छा आहे पंहिंजो नालो ॿुधण थो चाहे। चओ हरे राम। कई बार ईअं थींदो आहे, असां कुझु कमु कंदा आहियूं न त पोइ ॾाढो ॾेखारणु चाहींदा आहियूं, पोइ गुरुजन खां वञी करे पुछंदा आहियूं या संतनि भक्तनि खां, साईं हीअ ॻाल्हि ठीकु लॻे थी? बढ़िया, छो जो पाण कई आहे। चओ हरे राम। हिकिड़ो माण्हू असां वटि बि ईंदो, हाणे बि ईंदो आहे भाई, उहो साव करे न, पोइ कॾहिं गुरुवार सत्संग थिए या वरसी मेला या कुछ भी आदि आदि वॾो कोई प्रोग्राम थिए तो पोइ अचानक अची पुछंदो आहे, आलू गुंडा खाधव अॼु? मां यार प्रसाद त ॾाढो ठहियो आहे, तूं सिर्फ़ु आलू गुंडो छो थो पुछे? पोइ सम्झ में ईंदो आलू गुंडो हिन ठहारायो आहे। चओ हरे राम। आइस्क्रीम खाधव अॼु? मां यार एॾा 56 भोग ठहिया, जबरदस्त प्रसाद ठहियो, तूं आइस्क्रीम ई थो पुछे? छो? छो जो आइस्क्रीम जी सेवा हुन कई आहे। यानी ख़बर करण चाहींदा आहिनि भाई मां जेकी सेवा कई आहे उहा सुठी लॻे थी कि न माण्हुनि खे। अर्जुन जी महाराज पंहिंजो नालो ॿुधणु चाहिनि पिया त भगवान सम्झी विया। प्रभु ॿुधायो ॿुधायो तव्हांजो सभिनीनि खां प्रिय भक्त केरु आहे? भगवान मुस्कुराए करे चवण लॻा, वैसे त मूंखे सभु प्रिय आहिनि भक्त, पर पोइ बि तूं पुछे थो त मां तोखे ॿुधायां थो, मूंखे हिकिड़ो भक्त ॾाढो प्रिय आहे, उनजो नालो अथई राजा मोरध्वज। चओ हरे राम। अर्जुन जी पाणी पाणी थी विया, छो जो उन्हनि खे उम्मीद हुई कि मुंहिंजो नालो खणंदा। भगवान जे साम्हूं त हथ जोड़े चवण लॻा, अच्छा प्रभु राजा मोरध्वज, वो तव्हांजी ॾाढी भक्ति कंदो आहे, चई ॾाढो प्रेम कंदो आहे, ॾाढी विशुद्ध उन भक्ति कई आहे, उन जहिड़ो भक्त त मुंहिंजो ॿियो कोई आहे ई न भाई, सभु भक्त प्रिय आहिनि पर सभिनीनि खां वधीक उहो ई आहे। अच्छा प्रभु अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? भगवान सम्झी विया भाई अर्जुन महाराज खे थोड़ो अहंकार आहे, थोड़ो सूक्ष्म अहंकार अची वियो आहे, हाणे दूर त भगवान खे करणो आहे। भगवान चए हलो मां तव्हांखे ॾेखारियां थो कि हुनजी भक्ति कहिड़ी आहे, कहिड़े स्तर ते हुनजी भक्ति आहे, कहिड़े लेवल जी भक्ति आहे। हलो प्रभु। तॾहिं भगवान श्री कृष्ण ऐं अर्जुन जी महाराज हिकिड़े साधुअ जे वेश में, ब्राह्मण जे वेश में राजा मोरध्वज जे दरबार में आया। कथा शायद तव्हां सभिनीनि खे थोड़ी घणी त जरूर ॿुधियल हूंदी, छो जो ॾाढी प्रसिद्ध कथा आहे। चओ हरे राम। राजा मोरध्वज जे दरबार में आया भगवान हिकिड़े ब्राह्मण जे रूप में, गॾु अर्जुन जी महाराज भी आया, उन्हनि जा बालक ठही करे। अंदर आया तो द्वारपाल पुछो, साईं कीअं अचण थियो आहे, आज्ञा कयो, कहिड़ी सेवा कयूं? चयूं राजा सां मिलणो आहे। राजा खे न्यापो ॾिनऊं त राजा त गदगद थी वियो, केॾे ब्राह्मण आया आहिनि, संत आया आहिनि, भक्त आया आहिनि। राजा स्वागत कयो, आसन ॾिनो वेहण जे लाइ, हालचाल वतो ऐं खूब खातिरदारी कई संतनि जी। राजा भगवान जी खूब खातिरदारी थी। हाणे आज्ञा कयो साईं कीअं अचण थियो आहे, मुंहिंजा कीअं भाग खुलिया, कहिड़ी सेवा मां कयां तव्हांजी? भगवान साधुअ जे वेश में चवनि था, असां तव्हांजो ॾाढो नालो ॿुधियो आहे कि तव्हां ॾाढा दानी आहियो, तव्हांजे दर तां कोई वापसि न वेंदो आहे। बसि साईं प्रभु जी कृपा आहे, तव्हां ॿुधायो कहिड़ी सेवा कयां? चई असां दान घुरण आया आहियूं, ॾींदव? बिल्कुलु ॾींदुमि। चई ईअं न, वचन ॾियो। चई वचन थो ॾियां। चई ईअं बि न, पहिरियों जल खणो हथ में, प्रतिज्ञा कयो, 3 बार असांखे वचन ॾियणो पवंदो। चओ हरे राम। पोइ तव्हां खां घुरंदासीं। मोरध्वज महाराज चवण लॻा, ठीकु आहे प्रभु, कोई ॻाल्हि न आहे, महात्मा जी वचन तव्हांखे ॾींदासीं। जल खयूं, भगवान खे यादि कयूं ऐं 3 बार चयो, साईं मां तव्हांखे वचन थो ॾियां, वचन थो ॾियां, वचन थो ॾियां, तव्हां जेको घुरंदव मां तव्हांखे ॾींदुमि। चओ हरे राम। भगवान मुस्कुराइण लॻा। अर्जुन जी महाराज खे त न कोई ॻाल्हि सम्झ में अचे नथी कि भगवान कहिड़ी परीक्षा था वठनि। भगवान चवनि था, ॿुध भाई, असां जेॾी महिल रस्ते खां अचूं पिया, जंगल हुयो, हिकिड़े शेर असांखे पकड़ियो। ये सची घटना तो ध्यान ॾेई ॿुधजो भाई। हिकिड़े शेर असांखे पकड़ियो, वो असांखे शिकार पियो करणु चाहे, मारे करे खाइण पियो चाहे। मूंखे ॾिठई त मां त बुजुर्ग आहियां, भगवान त बुजुर्ग अवस्था में आया, उते बणिजी करे रूप धारण करे।
मूंखे छॾे छॾी पर मुंहिंजे पुट खे खाइण वारो। त मां शेर खे रोकियो कि भैया मुंहिंजो इकलौतो पुट आहे, ईअं तोखे न खाइण ॾींदुमि, छॾे छॾे हिनखे। त शेर चयो कि मां हिकिड़ी शर्त ते छॾींदुमि, अगरि पंहिंजे बालक जी रक्षा करण चाहियो था, बचाइण चाहियो था, त मूंखे ॿियो कोई शिकार ॾियो। हरे राम। त मां हुन खां पुछियो शेर खां कि तोखे ॿियो कहिड़ो शिकार ॾियां? तॾहिं शेर तुंहिंजो नालो खयो आहे। चओ हरे राम। कि राजा मोर ध्वज खे चइजो कि हिन बालक जे बदिले उहो पंहिंजो शरीर ॾे, ऐं पूरो शरीर न खपे, अधु शरीर खपे। चओ हरे राम। ऐं ॿियो बि कुझु शर्तूं हुन ॿुधायूं आहिनि। कहिड़ी शर्त? उहो ध्यान सां ॿुधजो भाई। भगवान ॿुधाइनि था मोर ध्वज खे कि राजा, उन चयो कि राजा जी जेकी धर्म पत्नी आहे ऐं राजा जो जेको इकलौतो पुट आहे, उहो ॿई आरी खणी करे विच मां राजा खे चीरे करे अधु शरीर ॾियनि। चओ राम। ऐं इन विच में राजा जो हिकिड़ो बि आंसू न निकिरे। अगरि उनखे दान ॾियणो आहे त ख़ुशी ख़ुशी ॾे, अगरि रोई रोई करे ॾींदो या मन में कुझु रखी करे ॾींदो त पोइ दान न करे भाई। ॾियणो अथसि दान त ख़ुशी ख़ुशी ॾे। हाणे तूं ॿुधाए राजा, इहो दान ॾींदे? तूं त मूंखे 3 बार वचन ॾेई चुकियो आहे। भगवान त पहिरियों ई फासाए छॾियो। चओ हरे राम। पर धन्य आहिनि राजा मोर ध्वज ऐं उन्हनि जी भक्ति। मुस्कुराए करे चवण लॻा, महाराज हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, बिल्कुलु ज़रूरु ॾींदुमि मां दान। मां त तव्हांखे वचन ॾिनो आहे, ऐं संतनि जे कम में मुंहिंजो शरीर ईंदो, उन्हनि जी सेवा जे कारण ईंदो मुंहिंजो शरीर कम। त हिन खां वॾी भागनि जी कहिड़ी ॻाल्हि थींदी कि मां पंहिंजो शरीर ॾियां ऐं कंहिं संत भक्त जी रक्षा थी वञे। भगवान चयो पोइ पंहिंजी घरवारी खे घुराए, पंहिंजे पुट खे घुराए, आरी ॾिनऊं। चयो हाँ भाई चीरे करे अधु शरीर ॾियो हिनजो। धर्म पत्नी खे बि राजा मनाए वतो, पुट खे बि मनाए वतो। चओ हरे राम। काथे काथे ईअं कथा बि ईंदी आहे, संतन भक्तनि ईअं बि ॿुधायो आहे कि राजा पंहिंजे पुट जो बलिदान पियो ॾे। पर असां जेकी भक्तमाल में कथा पढ़ी आहे उहे तव्हांखे ॿुधायूं था। चओ हरे राम। राजा तैयार थी वियो, वेही रहियो, हुनजी घरवारी आई, ॿार आयो ऐं मथे ते आरी रखियऊं, चीरण शुरू कयूं। चओ हरे राम। चीरण जेॾी महिल शुरू कयूं, भगवान ॾिसनि पिया, अर्जुन जी महाराज त हैरान, अरे बाप रे, भगवान सही पिया चवनि, हे त सभिनि खां वॾो भक्त आहे, मां त कुझु न करे सघां हिन जे साम्हूं, हे त ॾाढो वॾो भक्त आहे। अर्जुन महाराज एतिरे में ई चुप थी विया हुया, उन्हनि जी त वाणी शांत थी वई। भगवान ॾिसी मुस्कुराइनि पिया। पोइ जेॾी महिल उन्हनि चीरण शुरू कयो न, त राजा जे हिकिड़े अख मां आंसू निकितो। चओ हरे राम। आंसू निकितो। भगवान चयो बस 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 भैया बस, छॾे छॾियो छॾे छॾियो छॾे छॾियो हिनखे। अरे हे कूड़ो आहे, हे कोई वॾो दानी कोन्हे। अरे प्रभु छा थी वियो? तोखे पहिरियों ई चयो न भाई, दान करे त रोई रोई करे न, ख़ुशी ख़ुशी दान करणो आहे तोखे। तुंहिंजे अखियुनि मां आंसू निकितो आहे, इहो दान असांखे न खपे। भगवान चवनि था परीक्षा थी हले, हे दान असांखे न खपे भाई। भगवान वञण लॻा त मोर ध्वज चयो, प्रभु पूरी ॻाल्हि त ॿुधो, तव्हां चयो दुखी करे दान न ॾिजां, दुखी थी करे रोई रोई करे, हे आंसू छाजे लाइ निकिता इहो त पुछो। हल भैया ॿुधाए छाजे लाइ निकिता? कि मां इहो सोचे करे रोवां थो कि संतनि जी सेवा में केवल मुंहिंजो अधु शरीर तो कमु अचे, जेकर पूरो शरीर कमु अचे हा त जीवन सफल थी वञे। चओ हरे राम। जेकर पूरो शरीर सेवा में लॻी वञे, हाणे अधु शरीर त व्यर्थ हली वेंदो, अधु त वरी बि तव्हां खणी वेंदो, सेवा में कमु अची वेंदो। इनखे बि सेवा था चवनि। चओ हरे राम। जेॾी महिल इहे वचन भगवान ॿुधिया त भगवान रही न सघिया। उते भगवान साक्षात पंहिंजे प्राकट्य रूप में प्रकट थी करे भगवान दर्शन ॾिनो ऐं गले सां लॻायो। चओ जय श्री कृष्ण। गले सां लॻायो। उनजे पुट खे बि दर्शन मिलिया, घरवारी खे बि दर्शन मिलिया। अर्जुन जी महाराज त प्रणाम कयो मोर ध्वज खे। चओ जय श्री कृष्ण। भगवान जॾहिं अर्जुन जी महाराज सां गॾु उतां वापसि आया त भगवान मुस्कुराए करे चवनि पिया, हाँ अर्जुन तूं कहिड़ो सवाल पियो पुछे भाई? हाँ कंटिन्यू, ॿुधाए ॿुधाए, तूं कुझु पुछे पियो? हा प्रभु इहो ई पुछियो कि तव्हांजो सभिनीनि खां वॾो भक्त केरु आहे? भगवान जवाब ॾिनो कि मूंखे हर भक्त प्रिय है, हर भक्त प्रिय है। अरे हे त मां
तोखे ॾेखारण जे लाइ वठी हलियुमि, छो जो तुंहिंजे अंदरि अहंकार अची वियो कि सभिनीनि खां वॾो भक्त मां आहियां। चओ हरे राम हरे कृष्ण श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। प्रेम त अञा वधी वियो मोर ध्वज राजा जो, छो जो भगवान जा उन साक्षात दर्शन करे वता। ऐं इते अर्जुन जी महाराज जो बि जेको सूक्ष्म अहंकार हुयो उहो बि भगवान खत्म कयो। हाणे भक्ति में उन्हनि खे अञा आनंद अचे भाई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गो